तव्हां जेको अमल थियो हिन अमल कीअं पिया ॾिसो अॼु तव्हांजो हिते रेडकी में अचणु थियो आहे? ॾिसो, ग़लती इंसान खां थींदी आहे ऐं कल्ह जेको अमल थियो यकीनन उहो को चङो अमल कोन थियो ऐं उन अमल सां कुझु माण्हुनि इन तासुर खे हवा ॾियण जी कोशिशि कई त शायदि हिंदू बिरादरी सां का ज़्यादती थिए पई ऐं ख़ासि तौर ते जेसिताईं असांजो तालुक़ु आहे, असां सूफ़ी ख़्याल जा माण्हू आहियूं। असीं पाण हिंदू बिरादरी सां असांजो वधि में वधि तालुक़ु आहे। उन्हनि सां असांजा कारोबार आहिनि, उन्हनि सां उथणु वेहणु आहे ऐं उहे असांजा जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे असांजी सॼी ख़बर आहे। इन में जेको कल्ह अमल थियो यकीनन हिकिड़ो ग़लति अमल थियो ऐं उन ग़लति अमल जी ज़ाहिर आहे उनखे को बि माण्हू को चङो अमल कोन सॾींदो। जेकॾहिं उन डॉक्टर शमशेर खे जेकॾहिं इहो कुंदो अमल न करे हा त ज़ाहिर आहे उनजे वॾनि खे ऐं असां सभिनी खे अॼु अची करे हिते साईं वारनि वटि हली कोन अचिणो पए आहे, साईं वारनि खां माफ़ी कोन वठणी पए आहे। हीअ ॾिसो, असांजा सिंधी भाइर आहिनि, सिंध जा असल रहाकू आहिनि ऐं हीअ असांजा महिमान आहिनि ऐं साईं वारा पांधीड़ा हुया हिन रहड़की दरबार जा ऐं जॾहिं रहड़की दरबार जा पांधीड़ा आहिनि त असां सभिनी जो हिन इलाइक़े वासियुनि जो इहो फ़र्ज़ु थिए थो त असां उन्हनि सभिनी जो वधि में वधि ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं। पर हीअ जेका कोताही थी वई, उन कोताही जे नतीजे में असां राति कोशिशि कईसीं त साईं वारनि सां उते जेका सूरत हाल पैदा थी साईं वारनि सां मिलिजे, उन्हनि खां जेको आहे उन जेके ख़दशात आहिनि या उन्हनि खे जेका तकलीफ़ थी आहे उहा तकलीफ़ उन्हनि जी दूरि कजे ऐं वञी करे वेही उन्हनि खे राज़ी कजे उन हवाले सां। पर राति इतफ़ाक़ सां साईं सादराम साहिबु उन्हनि जी न सिर्फ़ु हिन बिरादरी ते बल्कि हिन तमामु इलाइक़े वासियुनि ते सभिनी ते हिकिड़ो शफ़क़त जो हथु हूंदो आहे ऐं असां ते बि ख़ासि तौर ते उन्हनि जो शफ़क़त जो हथु हूंदो आहे। त असीं चाहियोसीं पिए त साईं सां बि मुलाक़ात थिए, छो त हीअ राड़की अचनि पिया ऐं साईं सां बि मिलूं ऐं साईं सां बि ॻाल्हायूं ऐं उन हवाले सां अॼु साईं टाइम ॾिनो, उन टाइम ते असां हिते आयासीं ऐं हिते अची करे जेका कोताही पिताफ़े जे तरफ़ां थी आहे, शमशेर जे तरफ़ां थी आहे, उन कोताही जी असां साईं खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असांजो ही भाउ आहे ऐं असांजो महिमान आहे, असां हिन खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असां गॾु बीठा आहियूं। मूं त साईं खे चयो आहे त पोइ हाणे आउं जॾहिं सांगड़ ईंदुसि त सांगड़ अची करे पहिरियों आउं तव्हांजी चांहि पीअंदुसि। त उन